अमल न हुजे बस हिकड़ो जेकॾहिं इहो अमल भी महबूब जे बचड़न जे गुलामी में नालो न लिस्ट में लिखियल हुजे यकीन कयो अल्लाह बेड़ो पार करे छॾींदो। इन करे मां ही जुमलो जोर ॾेई चयो त मतामू जहिड़ो मौलवी को वॾा किताब पढ़ी चवे त मां जेकॾहिं हीअ तकरीर न कयां त केर हुसैन जो शान ॿुधाईंदो। ऐं तोखां तो पुछां मुंहिंजे महबूब इमाम हुसैन जो बचिड़ो आहे अब्दुल कादिर जीलानी झंग जा नांग बि उनखे सुञाणनि था या न? झंग जा नांग भी उनखे सुञा जंहिंजे बचिड़े खे झंग जा नांग भी सुञाणनि ॿुधायो त उन जे बाबे नाने ॾाॾे जो मक़ाम छा हूंदो। इमाम जाफर सादिक साईं जे ज़माने जे अंदर हिकिड़े चोर खे पकड़ियो वियो। चोर खे पकड़े करे वक्त जे गवर्नर जे दरबार में आंदो वियो। ही चोर पकड़ियो थो सग सां इजाजत वञण चाहियो तव्हांखे इजाजत हा वेहो त ठीकु आहे। ही चोर सग सां पकड़ियो थो। हिन चोर चोरी कई आहे सग सां पकड़ियो थो। इमाम जाफर साईं सादिक सुहिणे जे ख़िदमत में अर्ज करण लगा पर सुहिणा ही चवे थो त मां सैयद हां। छा थो चवे त मां सैयद हां। हिकिड़ी ॻाल्हि चढ़ी आई आहे करे वठां। जेतिरा इमाम सगोर आहिनि इमाम मूसा काज़िम इमाम अली इमाम तक़ी इमाम नकी इमाम अली रज़ा जेतिरा बि नाला इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम हसन इमाम हुसैन तमाम इमामनि जा नाला पढ़ो। हिकिड़ो नालो आहे जंहिंजे पोइ आहे इमाम जाफर सादिक। सादिक फ़क़त हिक यार जे पुठियां लॻल आहे। ख़बर अथव छो? मां तफ़सील में नथो वञा। मुझे महबूब जे प्यारे आशिक अल्लामा हज़रत क़िबला साईं मुफ्ती मुनव्वर हुसैन चांग जे ॻोठ वारो अहिड़ा आलिम दीन रब्बानी आलिम वटि मौजूद आहिनि। इमाम जाफर सादिक फ़क़त हिक इमाम जे पुठियों छो? जे तव्हां कड़ीअ खे छिकींदो त या कड़ी हली अबू बकर सिद्दीक़ सां थी मिले। बस हाणे अॻिते वरी थोड़ी पाण बि हिम्मत कजो। इमाम जाफर सादिक साईं जे दरबार में अर्ज कयो वियो त मुंहिंजा साईं चोर पकड़ियो वियो आहे पर लुबादो ओढ़ियो थई त मां सैयद हां। सुहिणा लगे कोन थो पर चवे थो त मां सैयद हां। मेहरबानी करे वक्त जे गवर्नर अवां ॾे न्यापो कयो आहे का अहिड़ी निशानी ॿुधायो जंहिं निशानीअ मां पक थिए त ही वाकई आले रसूल आहे। इमाम जाफर सादिक साईं फरमायो शींहं खे मैदान में छॾे करे सैयद सदाइण वारे खे मैदान में लाहियो। जागो था। शींहं खे मैदान में छॾे करे छो त सैयद सदाइण ॿी शइ आहे सैयद हुजण ॿी शइ आहे। मां घणो अॻिते नथो वञा सरसरी मथां हलंदो हला। इमाम जाफर सादिक साईं फरमायो सैयद सदाइण वारे खे मैदान में छॾे करे को शींहं जो पिंजरो खोलियो पाणे ख़बर पइजी वेंदी त सैयद आ या लिको आ। गुलाम मोटी वियो गवर्नर खे ॿुधायई त इमाम जाफर सादिक सुहिणे सैयद जी सुञाणप जी निशानी हीअ ॾिनी आहे। जीअं जो चोर ॿुधो अचे ॾकणी लॻसि जेॾी महिल शींहं जे रुॻी वेझो वठी आया ख़बर नाहे त उन जा पांचा ॿधल हुया या खुलियल हुया। दाह करे चयईं लिको हा आले रसूल जे जुबे में पर आहियां फलाणी क़ौम जो।
पधरो थी वियो। छा थी वियो? पधरो थी वियो। हे त पधरो थी वियो, गवर्नर जे दिल में ख्याल वेही वियो त इमाम जाफर सादिक साईं जो हेॾी वॾी ॻाल्हि करे छॾी आहे, आज़माइणो ज़रूर आहे। जागो था, आज़माइणो ज़रूर आहे। हिकिड़े दफ़े उन ई गवर्नर इमाम जाफर सादिक साईं जे ख़िदमत में ख़ुदि अचे अर्ज़ु कयो त सुहिणा दिल मुतमइन कन्हे का, छो त हो त डिॼणो डिॼी वियो। झट में ख़बर पई त सैयद कोन्हे, पर मुंहिंजी दिल थी चवे त मां पंहिंजे दिल खे तसल्ला ॾियां। हाणे ॿुधायो त असां कीअं इहा तस्दीक कयूं? इमाम जाफर सादिक साईं फरमायो, हाणे जे तूं तस्दीक करण आयो हई त बुख्या 5 शेर हथ कर। घणा शेर? 5 बुख्या शेर पिंजरन में बंद कर। हिकिड़ो ॾींहुं उनखे खाइण लाइ न ॾे, ॿियो ॾींहुं खाइण लाइ न ॾे, 5 ॾींहं उन्हनि जो खाधो बंदि कर। पोइ उन्हनि खे मैदान में खोले छॾे। सैयद ज़ादो नंढड़ो बचिड़ो, सैयद ज़ादो नंढड़ो बचिड़ो उन मैदान में छॾे ॾे त ख़बर पवई त सैयद कंहिंखे चइबो आहे। मां अर्ज़ पे कयो, ॻोठ बंगुल खान जा गवार हो, इमाम आली मक़ाम जे ज़ात खे अल्लाह एतिरी इज़त ता फरमाई आहे जंहिंजे इज़त खे वधाइण लाइ तुंहिंजी मुंहिंजी ज़रूरत नाहे। वणनि खे, पननि खे, जिन्ननि खे, फरिश्तनि खे अल्लाह जे ज़ात महबूब जे बचड़नि जो दीवानो बनाए छॾियो आहे। पर तो वही असांखे उन ज़ात जी ज़रूरत आहे, छो त अॻियां मंज़िल ॾाढी ॾुखी आहे। अॻियां मंज़िल ॾाढी ॾुखी आहे। क़बर जी मंज़िल ॾुखी, क़बर जी मंज़िल ॾुखी, मौत जी मंज़िल ॾुखी, हिसाब जी मंज़िल ॾुखी, पुलसरात जी मंज़िल ॾुखी, हौज़े कौसर जी मंज़िल ॾुखी, यौमुल हिसाब जी मंज़िल ॾुखी, क़यामत जे ॾींहं जी मुंहिंजा दोस्त महशर जे मैदान जी मंज़िल ॾुखी। इन 7 मंज़िलुनि में अगरि चाहीं थो त मुंहिंजो वार विंगो न थिए त मदीने जे मीर फरमायो, पोइ मुंहिंजे बचड़नि सां प्यार कर। हुब्बु अहल बैत नाफ़िउन अला 7 मवाक़ि। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, मुझे बचड़न सां प्यार करण वारो मत इहो सोचो असां प्यार कयो वा मगर इन जे अंजाम जी ख़बर नाहे। मदीने जे महबूब फरमायो, मुझे बचड़न सां प्यार करण वारो 7 जगहुनि ते मुझे बचड़न जो प्यार तव्हां खे कम ईंदो। घणनि जगहुनि ते? जवाब ॾियो सोना, घणनि जगहुनि ते? कोन था ॻाल्हायो। अदा सनड़ा अछड़ी टोपी वारा तूं टेक ॾे वेठो यार, तूं त ॻाल्हाए किथे कम ईंदो? पोइ ते न निहार हेॾे सिधो निहार जो 7 जगहुनि ते कम ईंदो। यादि रखो मुंहिंजा दोस्तो, जिस्म हिते रखो, दिल उन सरकार जे निस्बत सां मिलायो त ख़बर पए। जेकॾहिं हकीकी मंज़र जो मज़ो वठण चाहियो था त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन करे सुणे लतीफ़ सरकार फरमायो, के वेझड़ा भी दूर अल्लाह के दूर बे औदा सुपरी चढ़न न चित ते के विसरन न मूर
जी में कुंडी पूर तियमू सिबाणा सुपरी गोठ बंगुल खान चा गवारा फकीर मदीने वाले मीर मुझे मदीने वाले मीर जा आशिको मुझे मुर्शिद करीम जा फकीरो अल्लाह वारन सा निस्बत रखण वारो याद रखी छॾियो अज ॾहीं मुहर्रम जी शाम छा जी शाम ॾहीं मुहर्रम जी शाम हिय उहा शाम जंहिं शाम जो आसमान भी गाढ़ो थियो पूरी रूए जमीन जी तारीख आडो रखो कदहीं भी शाम जो आसमान इए गाढ़ो को न थियो अगर जॾहिं खां थियो आ सन 61 हिजरी मैदाने करबला मुझे हुजूर जे बचड़न सजायो आ अहिड़ो त आसमान पंहिंजे अल्लाह जे कुदरत सां आसमान दुनिया के रब्ता जी थी ॾेखारियो वरी क़यामत जे अचण ताईं इहा शाम थींदी आसमान उहो ई रहंदो मुझे मदीने जे मीर जा आशिको मुझे हुजूर जा दीवानो मुझे मदीने जे मीर अलैहिस्सलात वस्सलाम जे ज़ात बा बरकात फरमायो महा मुस्तफ़ा जे बचड़न सां प्यार करण वारो अवां खे 7 जगहुन ते मुझे बचड़न जो प्यार कम ईंदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे कहिड़ियूं 7 जगहूं ऐं मुसलमान गौर कर पहिरीं पहिरीं जगह इंदल मौत जी घड़ी कहिड़ी घड़ी वज़न्न अन्नहुल फिराक वल्तफ़त साक़ बिस्साक़ इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़ मौत के मजाक समझण वारा खबरदार थी मौत के मजाक न समझजा जंहिं वक्त में इंसान जे वजूद मां अल्लाह जे हुक्म सां इज़राइल अलैहिस्सलाम रूह कब्ज़ कंदो आहे पेरनि जे आंगूठे खां छिके करे जॾहिं रूह मथे निकिरंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं ॼांगूरी ॿेर जो ढींघर अखियूं खोल जंहिं मंज़र खां अॼु तो पाण खे बेख़बर रखियो आहे जंहिं मंज़र खे अॼु ॾींहं ताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो वजूद में कुझु न सम्झो आहे उहो मंज़र इहो आहे जेॾी महिल हज़रत इज़राइल अल्लाह जे हुक्म सां तुंहिंजे वजूद मां साह जे धागे खे छिकींदो तुंहिंजो जिस्म ईअं महसूस कंदो ॼणो ॼांगूरी ॿेर जो ढींगर तुड़ियल कप मां मथो कढिजे ॿुधा कप जो हाल छा थींदो जॾहिं सहाबा मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे गुलाम मुझे हुजूर जे पाक ज़ुबान मां इहा ॻाल्हि ॿुधी ॾकी ॾकी अर्ज़ कयो आका छा सभिनी जो हाल इहो थींदो मुझे मदीने जे मीर फरमायो न न सभिनी जो इहो न थींदो जंहिं ज़िंदगी व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मअवा सभिनी जो इहो हाल कोन थींदो
जन डप में जिंदगी गुजारी अज ॾहीं मुहर्रम जो ॾींहुं मुझे करीम मुस्तफ़ा जे बचड़न जे शहादत जो ॾींहुं मौक़ो बि खिलण जो मिलियो पर लबन ते मुर्क न आदो मौक़ो मुंहिंजा दोस्त खेॾण जो मिलियो पर जिस्म के खेॾण ते न मोकिलियो अॼु अज़ीम निस्बत अॼु सॼो ॾींहुं अल्लाह जो क़ुरान पढ़ूं हुज़ूर जो शान ॿुधूं आहियूं त गुनहगार पर दिल में इरादो दिल में तसव्वुर दिल में निस्बत मैदान करबला जी रखूं जेको दिलनि जो मालिक मुंहिंजो अल्लाह आ मन इन निस्बत जे करे रब असांजो बेड़ो पार करे छॾे मुंहिंजा मिठड़ा भा इन अज़ीम नेमत जे लाइ बहरहाल मां वक़्तु महदूद मां थोड़ो तेज़ीअ सां वधा मदीने जे मीर फरमायो मौत जे वक़्तु मुंहिंजे बचड़नि जी मुहबत कम ईंदी जंहिंजे दिल में मुंहिंजे बचड़नि जो प्यार अल्लाह जी ज़ात हुक्म कंदो इज़राईल जी रब्बे जलील मां ख़ुदा ॼाणा थो इन्हनि जे दिल में मुझे मुस्तफ़ा जे बचड़न जे लाइ प्यारा इन्हनि जो रूह ईअं कब्ज़ कजां ॼण मखण मां वार निकिरी वियो जागो था मुंहिंजा जानी मुंहिंजा सुहिणा ही जेको न अॼु तो ही महफ़िल सजायो वेठो आहीं अॼु जेको न अखिड़ियुनि खे आलो कयो वेठो आहीं अॼु जेको न सॼो ॾींहुं इंतज़ार में गुज़ारियो अथई त केॾी महिल थो यार जो शान ॿुधां ओ मुंहिंजा मिठड़ा फ़िक्र न कजां इहो ई त तुंहिंजो ख़ुशि नसीबी आहे जो अल्लाह तोखे अहिड़ो अजीब ऐं सुहिणो अक़ीदो नसीब फरमायो आहे मुझे मदीने जे मीर जा आशिको मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो व इंदल कबर मुझे बचड़न जो प्यार बे नंबर ते जेडी मल कबर में मुनकर नकीर ईंदा तोखा सवाल कदा त तुंहिंजो रब कहिड़ो आ तुंहिंजो दीन कहिड़ो आ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जॾहिं लियो पाईंदो मुझे मदीने जे मीर फरमायो जे दिल में दुनिया जे अंदर मुझे बचड़न जो प्यार हूंदो ओह कबर में पहुंचदो वींदो मां मुस्तफ़ा खे ॾिसंदो वींदो अल्लाह जी ज़ात मुंहिंजी सुञाणप मुंहिंजे बचड़न जे सदके उन लाइ आसान बनाए छॾींदो जी महबूब जी सुञाणप सभु कंहिंजो वस न आहे ॾिसंदो सभु को आहे ॾिसंदो सभु को आहे सुञाणंदो सभु को न आहे सुञाणंदो उहो आहे जंहिंखे यार पंहिंजे निगाहे कुर्ब अता फरमाईंदो आहे भले उहो फारस में हुजे विकामदो ईंदो आहे अबाणा कख छॾींदो आहे अबाणियूं ख़ुशियूं छॾींदो आहे अबाणा घर छॾींदो आहे हिकिड़े साजन काण बानी ज़ात बारोच जी दर दर ते विकामदो ईंदो आहे फारस खां वठी करे यार जे तलाश में निकिरंदो आहे जेको लोचींदो आहे जो हिकिड़े ॾींहुं लहंदो आहे जेको लोचींदो उहो ई लहंदो जेको लोचींदो उहो ई लहंदो जेको अंदर में तड़पई तमन्ना रखंदो यार उनखे ई मिलंदो लतीफ़ सरकार दाह करे चयो वेठे वर न मिलन अल्लाह सुते न मिलन सुपरी जे मुएरिंदरड़न साजन मिले तनखे जेके जिंदगी जे आखिरी पसाह ताईं यार यार कंदा वींदा हो यार कंदा रब उन्हनि जो बेड़ो पार करे छॾींदो आहे
टे नंबर ते इमामुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात फरमायो व इंदल हिसाब जे वक्त भी मुझे करीम मुस्तफ़ा फरमाए मुझे बच्चन जी मोहब्बत तुझे कम ईंदी व इंदल मीज़ान छो त जे सतई कंदुस टाइम मुझो सवा कलाक इते पूरो थींदो जे वक्त में अमल न तुरंदा भले तुझा केतरा भी गुनाह हुंदा जेॾी महिल न खुटंदई या हिकिड़ी नेकी आए हाय या हिकिड़ी नेकी दिल चवे थी त कुरान जो 5-7 आयतूं डिॼां बि थो उलमाए किराम वेठा आहिनि ऐं हिकिड़ो तालिबे इल्म आहियां शागिर्द आहियां अहिड़ो पढ़ियो बसि सजण साईं जो फ़क़ीर मस्तानो चरियो महबूबन फरमाया वञी फ़क़ीर तबलीग कर काॾे थूम काॾे जाफ़रा बसि इहो अलाह वारनि जे कुर्ब जो कमाल आहे मुंहिंजा दोस्तो लेकिन मां बसि एतिरो थो चवां हर टाइम ते जेका न दुआ घुरंदा हो बसि मां उन दुआ ॾे तवजो ॾियारे वरी मोटी थो अचां कहिड़ी दुआ घुरंदा हो रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन वकिना अज़ाबन नार या दुआ घुरंदा हो अचो त इन फ़क़ीर सां गॾिजी इन दुआ ॾे थोरो तवजह कयूं उलमा जे मौजूदगीअ में अल्लाह खां था घुरूं इहो घुरण केर थो सेखारे जवाब ॾियो केर थो सेखारे इहा दुआ घुरण कंहिं सेखारी आहे हुकुम अल्लाह ॾिनो आहे चो सेखारण मदीने जमीर सेखारियो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब खां जेॾी महिल चवंदो हई रब्बना ओ असांजा परवरदिगार आतना असांखे ॾे छा ॾे फिद दुनिया हसनतन दुनिया में हिकिड़ी